नाज़रीन असां मौजूद आहियूं अॼु सोच टीवी न्यू सैदाबाद जे स्टूडियो में असां सां गॾु आहिनि मौजूद आहिनि सिंध जा महान रागी उस्ताद दीदार अली भाणोजो ऐं संदसि साथी अचो त दीदार अली भाणोजो जिन सां गुफ़्तगू करियूं। महिरबानी अब्दुल वाहिद उमरानी साहिब सोच टीवी वारनि जी महिरबानी तव्हांजी ख़ुशि महिरबानी असांखे मदद कयो ऐं असांखे मौक़ो फ़राहम कयो चैनल जे हवाले सां। हूअं त असांजे ॿाहिराड़ीअ जे शहरनि जा फ़नकार जेके आहिनि सो उन्हनि खे निगलेक्ट कयो थो वञे पर सोच वारनि जी महिरबानी आहे जो असांखे हिमत अफ़ज़ाई ॾिनी अथनि ऐं असांखे अॻु भरो खणी आया आहिनि। असां वेरागे आहियूं बाबा एजाज़ साईं जे खाने जा बाबा सजाद रसूल जंहिंजे हुकुम बजा वरी कंदे असां 2008 खां संगीत में बाक़ाइदगीअ सां क़दम रखियो आहे ऐं असां सूफ़ियानो रंग आहे सूफ़ियानो कलाम सभिनी शाख़नि सूफ़ियानो ॿोल सिंधी अवां हिननि जा ख़्याल ॿुधा हाणे अचो त संदन कलाम ॿुधो। नज़र सां शिकार कया कई मुझे I